जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि माघ महीने जी कथा जो अध्याय 13। हिन अध्याय खां पहले मां 12 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय खे ॿुधण खां पहले उहे 12 अध्याय बि ज़रूरु ॿुधजो। अचो त ॿुधूं अध्याय 13। त तव्हां सभई प्रेम सां चओ श्री लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। कंचनी मालण जो राक्षस जो उद्धार करण। कंचनी मालण राक्षस खे चवण लगी त हे राक्षस, मां तोखे पंहिंजो सॼो हाल मुंड खां वठी तोड़ ताईं ॿुधायो आहे। हाणे तूं पंहिंजे अॻिले जन्म जी कथा ॿुधाए त तोखे अहिड़ो कहिड़ो नीच कर्म करण करे हीअ राक्षसी जूण मिली आहे। अप्सरा जी इहा वार्ता ॿुधी राक्षस चवण लॻो त मृगनयनी, मां अॻे जन्म में ब्राह्मण हुअसि, बनारस काशीपुरीअ में रहंदो हुअसि। ॾाढी प्रीतीअ सां देव देवताउनि जी सेवा पूजा कंदो हुअसि, पर दान वठण महिल शुभ या अशुभ जो वीचार बिल्कुलु न कंदो हुअसि। पापियुनि, चोरनि, ठगनि जो माल या दान जेकी बि मिलंदो हो सो सभु हज़म कंदो वेंदो हुअसि। पंहिंजी सॼी उमिरि में कॾहिं भुली बि दान पुण्य कोन कयुमि। अहिड़ीअ तरह मां पंहिंजी सॼी उमिरि बर्बादु कई। नेठि पंहिंजी उमिरि पूरी करे मृत्युअ जे सेजा ते सुम्ही पियुसि। चवंदा आहिनि त काशीपुरीअ में को बि मरंदो आहे तंहिंखे यमदूत सिधो स्वर्ग में वठी वेंदा आहिनि, पर मां निभागे खे यमदूत सिधो नरक में वठी हलिया। घणो वक़्तु नरक जी सजा भोगे आख़िर मूंखे गिद्ध जो जनमु मिलियो। तंहिंखां पोइ व्याघ ऐं कुते जी जूण मिली। कॾहिं नांग जो जनमु पातुमि, वरी चिमणे जो सूअर बणियुमि। एतिरनि जन्मनि भोगण खां पोइ मस हीअ राक्षस जी जूण पाती अथमि, पर हिन जूण में बि तमामु दुखी थो गुज़ारियां। मां आदम खोरनि वांगुरु हज़ारे जीव घात कया हूंदा। हे महासुंदरी, मां तोखे पंहिंजे दिलि जो सॼो हाल खोले ॿुधायो। हाणे जीअं वणई तीअं मुंहिंजो उद्धार कर। एतिरो चई राक्षस हिकदमि अप्सरा जे पेरनि ते किरी पियो। कंचनी मालण उन राक्षस जी दर्दनाक हालत ॿुधी चवण लॻी त हे राक्षस, तूं का बि चिंता न कर। परमात्मा जे कृपा सां उमेद त तुंहिंजो हाणे ई उद्धार थींदो, हाणे ई उद्धार थी वेंदो। एतिरो चई पंहिंजनि कपिड़नि जा जल निपुड़े उहो पाणी हथ ते झले माघ महीने जे हिकिड़े ॾींहं जे स्नान करण ऐं विर्त रखण जो फल संकल्प करे राक्षस खे ॾिनई ऐं जल जा पवित्र छंडा हुन जे मथां विधाई, जंहिं करे हुनजो हिकदमि उद्धार थी वियो। तॾहिं राक्षस देव देही पाती ऐं अप्सरा खे हथ जोड़े वेनती करे चवण लॻो त हे देवी, तूं धन आ, धन तुंहिंजो माउ पीउ, मुक्तिअ जे हिन मौज जो तो ई दस्यो उपाय। हे राजन, कंचनी मालण माघ महीने जे स्नान ऐं विर्त जो एतिरो महात्म ऐं प्रताप ॾिसी तमामु घणो ख़ुशि थी ऐं हुन वक़्तु राक्षस खे हिन तरह उपदेश करण लॻी। उपदेश: माघ महीनो मुक्ति दाता, भगत जो भंडारा, व्रत वारनि वास्ते ॼण स्वर्ग जो सिंगारा। त्रिवेणी तीर्थ में जेको टे डुबियूं टिमटार ॾे, गोदावरी जमुना गंगा तीर्थ तहीं ले त्यारा। विष्णु शिव ईश्वर जी भक्ति दान पुण्य दिल सां कजे, दुख दर्द तंहिंजो थिए दफ़े संत सेवादार आ। रिद्धि सिद्धि ऐं नवनिधि तंहिं मनुष्य खे छो न मिले, तन मन धन सां हरिय जो पुरुष पूजादारा। दया धर्म धीरज दिल में होत हरदम धार जाए, ॿियो किस्सो सभु कूड़ थी हिकिड़ो सचो करतारा। अहिड़ो पवित्र उपदेश ॿुधी राक्षस ॾाढो प्रसन्न थियो। हुन जे लाइ प्रकाश मार्ग मां अप्सराऊं विवान सुधियूं हेठि लही आयूं ऐं कंचनी मालण खे नमस्कार करे चवण लॻियूं त हे महासुंदरी, तुंहिंजे ई प्रताप करे हिन राक्षस जो उद्धार थियो आहे। तंहिं करे तूं बि हिन विवान ते चढ़ी स्वर्ग लोक जा हली सुख माण। एतिरो चई कंचनी मालण ऐं हुन राक्षस खे विवान ते चाढ़े अप्सराऊं स्वर्ग लोक ॾे राही थियूं। ऋषि दत्तात्रेय चवण लॻो त हे राजन, हीअ माघ महीनो अहिड़ो त पवित्र आहे जो पापी जीवन खे बि मुक्तिअ जा मज़ा थो वठाए।
तंहिं करे हिन महापवित्र महीने में जेके जीव विर्त नियम पाले दान पुण्य स्नान कनि था, जे 84 खां छुटी बिना कंहिं खुटके मुक्ति पद पाइनि था, इन्हीअ में को बि संदेह कोन्हे। इति श्री पद्म पुराणे माघ महात्म्य 13 अध्याय संपूर्ण थियो। सभई प्रेम सां चओ लक्ष्मी नारायण भगवान जी जय। श्री कृष्ण भगवान जी जय।